अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्पोर्ट्स साउंड अपडेट नए एडिशन में एक दफ़ो ॿीहर तव्हां खे भली कार आऊं जो मेज़बान मुजाहिद सोलंगी। सभ खां पहिरीं हिक नज़र विझूं था प्रोग्राम में शामिल मुख़्तलिफ़ इवेंट्स ते। जलमंकी में मुनक़िद थियल डेज़र्ट कार रैली जो अहवाल। नाज़रीन, गुज़िरियल साल जीअं हिन साल भी बलूचिस्तान के इलाके जलमंगसी के खूबसूरत पहाड़ी की भर में डेज़र्ट कार रैली मुनक़िद थी, जंहिंमें पाकिस्तान के केतरनि स्टार ड्राइवरनि शिरकत कंदे हिन इवेंट के यादगार बणाए छॾियो। जलमंगसी डेज़र्ट कार रैली के ॾिसण लाइ माण्हुनि जो हिकु वॾो अंग ट्रैक वारी साइड खां बीठल हो, जिन शानदार ड्राइविंग जो मुज़ाहिरो कंदड़ ड्राइवरनि खे दिल खोले दाद ॾिनो। सिंध जो खुराक खाते जो वज़ीर मीर नादिर मंगसी पाकिस्तान में थींदड़ डेज़र्ट कार रैलियुनि में शानदार कामयाबियूं माणे पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे ऐं ताज़ो जलमंगसी डेज़र्ट कार रैलीअ में मुसलसल चौथों भेरो पहिरीं पोज़ीशन हासिल करे मीर नादिर मंगसी हिकु तारीख़ रक़म कई आहे। जलमंगसी डेज़र्ट कार रैली जी वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था शदाद कोट मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अदनान भट्टी जी हीअ रिपोर्ट। हर साल जीअं हिन साल भी बलूचिस्तान के इलाके जलमंगसी में 6हीं डेज़र्ट कार रैली मुनक़िद कई वई। जलमंगसी के खूबसूरत पहाड़न की भर में मुनक़िद थियल जलमंगसी डेज़र्ट कार रैली में पाकिस्तान और ॿाहिरनि मुल्कनि मंझां केतरनि ड्राइवरनि शिरकत कई। मजमूई तौर ते जलमंगसी डेज़र्ट कार रैली में 49 कार सवारनि शिरकत कई, जिनके 6 मुख़्तलिफ़ ग्रुप्स में तक़सीम कयो वियो हो, जंहिंमें कैटेगरी A, B, C ऐं D जो नालो ॾिनो वियो हो। हिन भेरे डेज़र्ट कार रैली लाइ 204 किलोमीटर से ॿधल ट्रैक ठाहियो वियो हो। मजमूई तौर ते ट्रैक में 10 किलोमीटर ताईं ड्राइवरनि खे पथरीलो रस्तो तय करणो हो, जंहिं बाद 15 किलोमीटर जो फ़ासिलो रेगिस्तान जो शामिल हो ऐं ट्रैक में केतिरनि जाइनि ते मिट्टी ऐं पाणी वारो रस्तो हो, जंहिं दौरान ड्राइवरनि खे सख़्त मुश्किल पेश आई। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सिंध जे खुराक खाते जे वज़ीर मीर नादिर मंगसी चयो त हिन भेरे ट्रैक ड्राइविंग लाइ तमामु घणो मुश्किल हो, पर सुठी ॻाल्हि इहा आहे जलमंगसी डेज़र्ट कार रैलीअ में वधीक ड्राइवरनि शिरकत कई आहे। सभिनि खां ॾुखियो ट्रैक अॼु हुयो, इन लाइ जो बारिशूं इन पासे ॾे घटि थियूं और ट्रैक एतिरो खुली वियो, गाॾी सिधी न पई हले। मतलब स्पीड्स हुयूं, पर स्पीड गाॾी खे सिधी रखण जे लाइ गाॾी मतलब लेफ्ट का राइट का लेफ्ट मतलब तमामु ॾुखियो हुयो। और मां सम्झां थो इहो 2 कलाक या 2.25 कलाक जेको बि रैली हली आहे, इहो 2 कलाक जेका आहिनि, मां हिकिड़ो सेकेंड बि माण्हू हेॾे होॾे न पियो ॾिसी सघे, या कॉन्सेंट्रेशन जेकी आहे या पंहिंजी सोच जेकी आहे हेॾे होॾे वञे पई त गाॾी हली पई वञे उन। हा, केतिरो हुयो ट्रैक 204 किलोमीटर जे क़रीब। केतिरनि गाॾियुनि खे नुक़सान थियो? नुक़सान मां सम्झां थो 2 इन लाइ 3 गाॾियूं शायदि जेकियूं उटलियूं आहिनि और कुछ जा शॉक भॻा आहिनि, उहो जेको नॉर्मल वेयर एंड टेयर आहे उहे थियूं, पर सभु सेफ आया। इन लाइ जो असां गाॾियुनि खे भॼाइण ई न छॾींदासीं जेसि ताणी उहे उन्हनि में उहे शयूं लॻल न हुजनि सेफ्टी जूं। उहो पहिरीं असांजी ॻाल्हि मेन शइ इहा आहे मोटर स्पोर्ट्स खे सेफ हुजे माण्हू। और जेके तिबी इमदाद आहे, हर हिकु असां वटि जेकियूं बि चेक पोस्ट हुयूं CPs, उते असां गाॾियूं बीहारियूं। सिंध खां बि असांखे सपोर्ट मिली, हेल्थ डिपार्टमेंट खां, उन्हनि जी गाॾियूं हिते हुयूं, बलूचिस्तान जी हुयूं, और ख़ुदा अल्लाह चाहियो जो उहे उन्हनि जी ज़रूरत असांखे न पई। पहिरीं खां ट्रैक ॿुधाए पियो न त ॾुखियो हुयो? तमामु ॾुखियो हुयो, इन लाइ जो ट्रैक खुलिजी वियो, पत्थर वारो एरियो भी जेको मां सम्झां थो ॾुखियो थियो। और ख़ासि तौर जेकी असांजी साई जी नए आहे
नए हेल शायद मींहं न थिया, सफ़ा खुली वई और खॾा हुया, मतिलबु तमामु ॾुखियो हुयो ट्रैक उन हिसाब सां। डेजर्ट कार रैली में तेज़ रफ़्तारी सबबि केतिरनि ई गाॾियुनि खे हादसा पेश आया, जंहिंमें केतिरियूं ई गाॾियूं कटियूं खाईंदियूं वञी किरी पयूं, जॾहिं त केतिरनि ई गाॾियुनि जा टायर पंक्चर थी विया ऐं गाॾियुनि जूं इंजणूं पिणु बंदि थी वियूं। जलमक्सी डेजर्ट कार रैली खे ॾिसण लाइ मक़ामी माण्हुनि खां सवाइ पाकिस्तान सां गॾु ॿाहिरियनि मुल्कनि जे तमाशाइनि जो हिकु वॾो अघु मौजूदु हो, जिन्हनि दिलचस्प कार रैली खे ॾिसी तमामु घणो इंजॉय कयो। ही जॾहिं डेजर्ट एरिया आहे ऐं इते जेकॾहिं ही रेस थी आहे उहो हिकिड़ो तमामु सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त माण्हुनि खे हिकिड़ी इंटरटेनमेंट बि मिले थी। जीअं असीं बि मुंहिंजा नंढड़ा यानी कराची रहंदा आहिनि, इन्हनि खे उतां बि आणाए हिननि खे इन जे करे ॾेखारण आयासीं त ॾिसो त गाॾियूं कीअं भॼंदियूं आहिनि ऐं उहे गाॾियूं कहिड़नि दुश्वार रस्तनि खां गुज़रनि थियूं, जंहिं मां नंढड़नि ऐं असां तमामु असांखे सुठो लुत्फ़ आयो आहे। 5-6 साल जी रेस थींदी रही आहे ऐं तमामु परे परे को माण्हू अचनि था, तव्हां ॾिसी रहिया आहियो, काफ़ी माण्हू इंजॉय कनि था पिया, ॿाहिरां अचनि था पिया ऐं जलमक्सी वारनि खे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे कि रेस थिए थी शहर में, ॿाहिरां माण्हू अचनि था, मुख़्तलिफ़ माण्हू ॾिसूं था, मुख़्तलिफ़ गाॾियूं ॾिसूं था पिया, तमामु घणी इंजॉयमेंट कयूं था। मेरा मकसद है कि हमें शौक है मतलब जीप रैली में शिरकत करने का। हम यहाँ एंजॉय करते हैं, जीप रैली में हिस्सा तो नहीं लेते लेकिन कैंपिंग एंजॉय करते हैं, खाना एंजॉय करते हैं, बलोची सिजी और मेहमान नवाजी। बस एडवेंचर है, इंटरटेनमेंट है। यहाँ जलमक्सी के नवाबों का जो खाना है, पीना है, रहनी कहनी या यहाँ इलाका जो आपने घुमा है, देखा है, कैसा है? इलाका भी बहुत अच्छा है और इलाके के साथ जो यहाँ के मेज़बान और जो मगजी कबीला है, मैं समझता हूँ मेरे पास वो अल्फाज ही नहीं है कि किस तरह से उन तमाम भाइयों का शुक्रिया अदा किया जाए जिन्होंने हमारी इतना टेक केयर की, हमारा ख्याल रखा, हमारा रहना सहना खाना पीना। तो बहरहाल तमाम मगजी बरादरान का मैं शुक्रिया अदा करता हूँ। ये तो बड़ा इंजॉयमेंट की जगह है और इस इलाके में स्पेशली बलूचिस्तान में जैसे बाकी सूबों से आ रहे हैं, आपके सिंध से, बलूचिस्तान से और आपके फ्रंटियर से, बाकी सूबों से, तो इनको एक तो बलूचिस्तान को देखने का मौका मिल रहा है, दूसरा इसको एंजॉय भी कर रहे हैं। हमें भी काफी खुशी हुई, मेरा खुद फर्स्ट टाइम है यहाँ आने का। भाई बड़ा एंटरटेनमेंट है ये तो इसमें तो बड़ा ही एडवेंचर है और काफी ये देख के खुशी हुई कि इतने रिमोट एरिया में इतने ज्यादा इंतजामात किए गए हैं और इतने दूर दूर से लोग आए हैं और जाहिर है रेस के साथ ये एंटरटेनमेंट का एक बहुत अच्छा सा जो है ना माहौल है यहाँ पे। आप इतने दूर से आए हैं, यहाँ क्या एंजॉय किया है? भाई हमने तो ट्रैक देखा है, गाड़ियों को भागते हुए देखा है, ये बाहर के हमारे पंजाब के और सिंध के इतने दूर से लोग आए हैं, इनको देख के बड़ी खुशी हुई कि कम से कम बलूचिस्तान देखने का उनको कुछ मौका मिला है इस रेस के बहाने, और गाड़ियों का कुछ शौक रखते हैं लिहाजा उनको देखा है, आगे जाके ट्रैक से देखा है जब भगा रहे थे गाड़ियाँ, तो काफी अच्छा सा माहौल है। संडे का दिन है, कुछ छुट्टी भी है तो आउटिंग भी हो गई और कुछ एंजॉयमेंट भी हुआ है। जलमक्सी डेजर्ट कार रैली में हिन भेरे कतर खां आयल औरत ड्राइवर अहलाम शिरकत करे हिकु नई तारीख़ रक़म कई। संदसि चवणु हो त कार रैली में हिसो वठण ते खेसि तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे।
वो रैली में कामयाबीअ लाइ घणी पुरुमीद हुई, पर बदकिस्मती सां संदसि गाॾी रस्ते में ख़राब थी पई, जंहिं सबब कामयाबी न मिली। जलमंगसी डेजर्ट कार रैलीअ में MNA मीर आमिर मंगसीअ पिणु शानदार ड्राइविंग जो मुज़ाहिरो कयो ऐं KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आमिर मंगसी चयो त तमाम बेहतरीन तरीके सां 49 पार्टिसिपेंट्स असांजा थिया आहिनि। शुरू में तव्हांखे पाण ख़बर आहे कि असां वटि 19 पार्टिसिपेंट्स सां रेस शुरू थी, हाणे 49 हुया और इन में मतिलबु बेहतरीन तरीके सां इन जो जेको आहे असांजो थियो आहे रैली, और इन में कोई तकलीफ़ कोन थी आहे। ॿ टे एक्सीडेंट्स थिया, 3 एक्सीडेंट्स, लेकिन उन में अलहमदिल्ला कंहिंखे चोट वोट कुझु बि न आई। और इन में पूरे पाकिस्तान खां माण्हू आया आहिनि, बलूचिस्तान खां, सिंध खां, पंजाब खां और फ्रंटियर खां बि इन घुमरे। त मां सम्झां थो कि इहा रैली जेकी आहे और इन तरीके सां अगरि थींदी वई त आवाम खे बि हिकिड़ी ख़ुशी हासिल थिए थी, माण्हू बि अचनि था, असांजी सिंध और बलूचिस्तान जो जेको दूर दराज इलाइक़ो उन जी बि मतिलबु शनाख्त थिए थी। और इहो नज़र अचे थो कि भई इन में अगरि मायूसी सिर्फ़ न आहे, इन में मतिलबु असां इहा पार्टिसिपेट कराए दुनिया खे ॾेखारे सघूं था तव्हां मीडिया चैनल जे ज़रिए कि अलहमदुलिल्लाह पाकिस्तान में अहिड़ा इवेंट्स थियनि था और इंटरनेशनल लेवल ते बि असां चाहींदासीं और पंहिंजी हुकूमत को भी असां गुज़ारिश और मुतालबो कयूं था कि इन खे अॻिते वधाइनि इन स्पोर्ट्स के, त असांजो जीअं पाकिस्तान जो नालो रोशन थिए। असीं डेंजर हिते छाजे लाइ कि झल बक्सी अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिं में तव्हांखे पाणी मिले थो, पत्थर जो इलाइक़ो मिले थो, जबल मिले थो, मिट्टी अचे थी, सैंड ड्यून्स अचनि था। इहो किथे बि अहिड़ो मतिलबु अहिड़ो वेसेटाइल क़िस्म जो इलाइक़ो किथे बि न आहे। आमतौर ते अगरि सैंड ड्यून्स आहिनि या वारी आहिनि जीअं चोलिस्तान में मिट्टी में सिर्फ़ु उहो ई आहे, त हिते तव्हांखे मल्टी फॉसेट क़िस्म जा टेरेन मिलनि था। त ड्राइवर जे लाइ वॾो चैलेंज थिए थो कि उहो हर जगह कैलकुलेट कंदो ईंदो आहे, त उहो तव्हांजे साम्हूं आहे। इन में तव्हांखे ॾिसो था कि बहितर तरीक़े सां ड्राइवर्स जेके आहिनि ॿाहिरि अचनि था, पंहिंजी जेका स्किल ॾेखारनि था। जलमंगसी डेजर्ट कार रैली जी A कैटेगरी में 12, B कैटेगरी में 10, C कैटेगरी में 12 जॾहिं त D कैटेगरी में 15 गाॾियुनि खे शामिल कयो वियो हो। रैली दौरान ड्राइवरनि शानदार महारत सां ड्राइविंग कई ऐं वर वकरण वारे रस्ते में शानदार ड्राइविंग ॾिसण वटां हुई। लाहौर खां आयल कार ड्राइवर आमिर मलिक ऐं एहसन एजाज KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खेनि जलमंगसी डेजर्ट कार रैलीअ में हिस्सो वठी घणी ख़ुशी महसूस थी आहे, छाकाणि जो हू पहिरियों भेरो हिन इवेंट में शिरकत कर रहा है। मैं इस A कैटेगरी की निसान पेट्रोल का नेविगेटर हूँ और ही ड्राइवर एहसन एजाज। आप कहाँ के? हम जी लाहौर से बिलोंग करते हैं। ये आप ट्रैक देखा है? जी हाँ जी, ट्रैक देखा है, बहुत टफ ट्रैक है। रैकी करने के बाद अब बिल्कुल थोड़ा चेंज हो चुका है और अब देखें, कुछ आइडिया नहीं है कि आज रेस के दौरान ट्रैक की क्या पोजीशन है। मेरा नाम एहसन एजाज है, मैं लाहौर से आया हूँ, पंजाब मोटर रेसिंग क्लब से मेरा ताल्लुक है। आप कैसे समझते हैं इस ट्रैक को? पाकिस्तान में जितनी भी हम रैलीज करते हैं जिसमें चोलिस्तान है और बाकी दूसरी रैली है, ये रैली मुझे सबसे ज्यादा टफ और स्पोर्ट्समैन के लिए सबसे ज्यादा जो है जिस चैलेंजिंग, वो मैं समझता हूँ इसको। आपने ये ट्रैक देखा है? जी जी, रेकी करके आए। कैसा है? चैलेंजिंग ट्रैक है, काफी ड्राइवर्स के स्किल्स इसमें टेस्ट होंगे। मुख्तलिफ मुल्कों में आपने दौड़ की है, पाकिस्तान के मुख्तलिफ इलाकों में भी, ये कैसा है? ये जी सबसे टफ और सबसे चैलेंजिंग है, लेकिन असल ड्राइविंग ट्रैक यही होगा मैं कहूँगा, क्योंकि इसमें ड्राइवर के हर लिहाज से ड्राइविंग स्किल्स को टेस्ट किया जाता है। क्या क्या है इसमें चीजें? इसमें जी सैंड है, इसके अंदर पत्थर हैं, इसके अंदर पहाड़ी इलाके हैं, इसके अंदर भगाने वाले पट हैं और इसके अंदर फिर हैंडलिंग कोर्स जिसको बोलते हैं, जहाँ ड्राइवर की पेशेंस को टेस्ट किया जाता है और उसकी ड्राइविंग स्किल्स को। तो वो सारी चीजें मिलके इस एक ट्रैक के अंदर हैं, जो बाकी जगहों पे अलग अलग ट्रैक्स में होती हैं। तो यहाँ पे यही है कि जो ड्राइवर गाड़ी को बचाकर और समझदारी से चलाएगा उसी का चांस ज्यादा है। बहुत अच्छा ट्रैक है जी, माशाल्लाह, बहुत चैलेंजिंग है। और क्या क्या है इस ट्रैक में? इस ट्रैक में
मल्टीपल टेरेन है जी, इसके अंदर शिंगल्स भी हैं, इसके अंदर फास्ट पैचेस भी हैं, इसके अंदर नए का एरिया भी है जो काफी डिफिकल्ट है, काफी चैलेंजिंग है। तो ओवरऑल काफी सारे मतलब तरह के ट्रैक इसके ऊपर मिलते हैं। आपने ये ट्रैक देखा है? जी हाँ। कैसा है ट्रैक? काफी फास्ट है। फास्ट है, मतलब हमारी लैंग्वेज में फास्ट, इसलिए कि स्पीड बहुत बनेगी। नहीं, ड्राइवर पॉइंट ऑफ व्यू से ये बेहतरीन ट्रैक है। इसमें जो है वो हर तरह की चीजें जो हैं, जो कि नए भी है, पहाड़ भी है, नहरें भी हैं, और लूज सैंड भी है, पेबल्स है, हर तरह का मल्टीपल टेरेन है ये। ठीक है, चैलेंजिंग है बहुत, बीच में काफी हाई स्पीड रन्स भी हैं, फिर बहुत रॉक भी है। ट्रिक बस इसी में है कि जी आपने इसको सही तरीके से पूरा करना है। ओवरडू करेंगे तो कुछ ना कुछ आप जरूर तोड़ेंगे गाड़ी में, मसला बनाएंगे अपने लिए। कैसे समझ रहे हैं ये ट्रैक खतरनाक है या अच्छा है? नहीं, बहुत इंटरेस्टिंग है जी। खतरनाक तो कह सकेंगे, जब स्पीड लगती है तो गाड़ी तो कुछ भी हो सकता है गाड़ी को, लेकिन बहुत ही इंटरेस्टिंग है। आप बोर नहीं होते, एंजॉय कर रहे होते हैं जी। अच्छा, आप कैसे यहाँ आने के बाद एंजॉय करें? मैंने ये इलाका बिल्कुल नहीं देखा था और ना इस जगह पे पहले रैली की थी। चोलिस्तान में मेरी पार्टिसिपेशन थी, वहाँ पे फर्स्ट टाइम लास्ट ईयर गए थे, और इस दफा यहाँ पे आए पहली दफा जी। झलमक्सी का ट्रैक मेरे अंदाजे में जितनी भी रेसेस पाकिस्तान में ऑफ रोड रेसेस होती है उनमें सबसे टफ ट्रैक यही है। इसमें ड्राइवर की काबिलियत तो चाहिए ही चाहिए, लेकिन गाड़ी भी साथ पूरी सपोर्ट करनी चाहिए, पूरी मॉडिफाइड गाड़ी चाहिए जो इस ट्रैक को पूरा कर सके। मैं यही समझ रहा हूँ कि अल्लाह ताला खैरियत से वापस ले आए तो इंशाल्लाह ताला को अच्छा टाइम आएगा, कोई पोजीशन के चांसेस भी हैं। ट्रैक हम लोग ने जब रीकी की तो फर्स्ट क्लास थी, तो बेहतरीन इवेंट मेरी ख्याल पे झलमक्सी की जो पाकिस्तान में हो रही है। बाकी जो इवेंटें होती हैं लेकिन इतने बेहतरीन नहीं है जो बंदा उसमें खुशी से कह लें, खुशी से जाएं। पाकिस्तान में मुनक़िद थींदड़ डेज़र्ट कार रैलियुनि में सब खां शानदार ड्राइविंग करण जो एज़ाज़ मीर नादिर मक्सी ॾांहुं वञे थो। त डेज़र्ट कार रैली हुजे या चोलिस्तान कार रैली, नादिर मक्सी पंहिंजी शानदार मार सां ड्राइविंग कंदे कामयाबियूं माणियूं आहिनि। ऐं झलमक्सी डेज़र्ट कार रैली जे 6हें एडिशन में बि नादिर मक्सी चोथों भेरो कामयाबी हासिल कई आहे। 6 रेस आहे, हिकिड़ी मां हिते मुल्क में कोन हुअमि जॾहिं पहिरीं रेस थी, जेको मुंहिंजे भाउ नंढे खटी। बाक़ी 5 रेसिस आहिनि, उन मां हिकिड़ी जेकी आहे रेस अधु रेस थी, उन में मींहुं थी विया, त उहा अशरफ आहे, उहो तमामु भलो ड्राइवर आहे, उन खटी। कैटेगरी ए में पहिरीं पोजीशन हासिल कंदे मीर नादिर मक्सी खे विनिंग ट्रॉफी सां गॾु 1 लख रुपया इनाम तौरु ॾिनो वियो। ॿी पोजीशन रोनी पटेल हासिल कई, जंहिंखे 75,000 ऐं ट्रॉफी ॾिनी वई। लाहौर जे मोहम्मद अशरफ 3 पोजीशन हासिल कई, जॾहिं त ग्रुप बी, सी ऐं डी में कामयाबियूं हासिल कंदड़नि में ज़फर मक्सी, सूबाई वज़ीर मुकेश चावला, मोहसिन खान, मंजूर मक्सी, नवाज़ खान, हमीदुल्ला, आसिफ खान, जान कमाल, रोमान ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे रोक रक़म ऐं ट्रॉफियूं ॾिनी वयूं। 75,000 rupees. Very good. झलमक्सी डेज़र्ट कार रैली में कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खां बचण लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम कया विया हुआ, जॾहिं त ट्रैक जे मुख़्तलिफ़ पॉइंट्स ते मेडिकल जूं कैंप्स लॻाई वयूं हुयूं, जंहिंमें डॉक्टर फर्स्ट एड जी समूरनि सहूलियतुनि सां मौजूद हुआ। झलमक्सी डेज़र्ट कार रैली जे शानदार नमूने ऑर्गेनाइज़ करण बाद इहा उम्मीद पैदा थी वई आहे त मुस्तक़बिल में इहो इवेंट इंटरनेशनल लेवल ते मुनक़िद कयो वेंदो। झलमक्सी डेज़र्ट कार रैली जी पुॼाणी ते कामयाब ड्राइवरनि में इनाम तक़सीम करण वारी तक़रीब बाद शानदार हवाई फायरिंग ऐं आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। नाज़रीन, उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो स्पोर्ट्स राउंड अप प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम बाबति पंहिंजा मशवरा ऐं तजवीज़ूं ॾियणु न विसारींदा, जंहिं लाइ असांजी एड्रेस आहे इंचार्ज प्रोग्राम स्पोर्ट्स राउंड अप, वेस्ट पॉइंट टावर, मेज़नाइन फ्लोर, DHA फेज़ 2 एक्सटेंशन मेन कोरंगी रोड कराची। ऐं हा, जेकॾहिं तव्हां पंहिंजा मशवरा ऐं तजवीज़ूं असांखे ईमेल करणु चाहियो था, उन लाइ असांजी ईमेल आहे sportsroundup@yahoo.com। नाज़रीन, इन सां गॾु असांजे अॼु जे स्पोर्ट्स राउंड अप प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में रांदियुनि जी वधीक ख़बरुनि ऐं स्टोरीज़ सां गॾु। तेसिताईं ॾियो पंहिंजे मेज़बान मुजाहिद सोलंकी खे इजाज़त। अल्लाह वाही।